सिंधी सतरंगी प्रोग्राम में अवां सभिनि जो स्वागत आहे। साथियों, कंहिं सही चयो आहे कि सुठो स्वास्थ्य ऐं सुठी सम्झ ही ॿई असांजे जीवन लाइ वॾे में वॾा वरदान आहिनि। बदिलजंदड़ मौसम सां गॾु असांजे शरीर जूं ज़रूरतूं बि बदिलजंदियूं आहिनि। गर्मीअ जे मौसम में असांखे फिट रहण ऐं सेहतमंद रहण लाइ तमामु घणो वक़्त खां तयारियूं करणियूं पवंदियूं आहिनि, जीअं कि असांखे छा खाइणो खपे, छा पाइणो खपे, छा पीअणो खपे ऐं असांखे कहिड़ा व्यायाम करणा खपनि। जी हा साथियों, अॼु जे विषय ते असां चर्चा करण लाइ हिते अची रहिया आहियूं, उहो आहे गर्मीअ जे मौसम में सिहत जी सार संभाल। हिन विषय ते चर्चा करण लाइ अॼु असांजे स्टूडियो में मौजूद आहे श्रीमती तान्या चतनानी, जेके कि डाइटिशियन आहिनि ऐं नेचुरोथेरेपिस्ट आहिनि। तान्या जी, तव्हांजो असांजे स्टूडियो में घणो घणो स्वागत आहे। जय झूलेलाल। तान्या जी, अॼु असां हिते गर्मी जे विषय ते ॻाल्हाइण लाइ आया आहियूं ऐं सभिनि खां पहिरीं मां तव्हां खां इहो ई ॼाणणु चाहींदसि कि प्रकृति, मौसम ऐं सिहत जो पंहिंजो पाण में छा संबंध आहे। प्रकृति, सेहत ऐं मौसम टिन्हिनि में अहिड़ो संबंध आहे जीअं शरीर जे बिना आत्मा अधूरी आहे, आत्मा जे बिना शरीर अधूरो आहे। ईअं ई प्रकृति में 5 तत्व आहिनि: जल, वर्षा, वायु, अग्नि, आकाश। ही 5 तत्व असांजी प्रकृति में विद्यमान आहिनि ऐं यही 5 तत्व असांजे शरीर में बि विद्यमान आहिनि। जीअं विद्यमान आहिनि, अगरि चऊं कि वायु, त वायु असांजो साह आहे। जल असांजे शरीर में खून जो कम थो करे। त ईअं ई असांजे शरीर में 5 तत्व विद्यमान आहिनि। ऐं मौसम जी ॻाल्हि कयूं त मौसम जे बिना प्रकृति अधूरी आहे, प्रकृति जे बिना सेहत अधूरी आहे। हिन टिन्हिनि जो संबंध ॾाढो गहरो आहे। ही मौसम बदिलजे थो, जीअं ई मौसम बदिलजे थो असांजी सेहत में लड़खड़ाहट अचण थी लॻी वञे। जीअं गर्मी थिए थी, तबियत थी ख़राब लॻण थियण वञे कि असां छा कयूं, अहिड़े में छा अपनायूं। त थोरो थोरो पंहिंजी सेहत जो ध्यानु रखण बि असांजी जिम्मेदारी आहे। सुठो तव्हां ॿुधायो कि प्रकृति, मौसम ऐं सिहत जो पंहिंजो पाण में गहरो संबंध आहे ऐं टई अरस परस हलंदियूं आहिनि, जंहिंखे असां साइमल्टेनियसली चवंदा आहियूं कि प्रकृति बिना मौसम अधूरो आहे, मौसम बिना सिहत अधूरी आहे। त टिन्हिनि जो पंहिंजो पाण में गहरो संबंध आहे। त तान्या जी, हाणे मां तव्हां खां इहो बि ॼाणणु चाहींदसि कि असांजे लाइ कहिड़ो मौसम वधीक सुठो हूंदो आहे। प्रकृति में मौसम जी ॻाल्हि कजे त मौसम त सभई सुठा आहिनि, पर हींअर जीअं गर्मी पई हले, अगरि असां गर्मी जी ॻाल्हि था कयूं त गर्मी में असांखे पंहिंजी सेहत जो ॾाढो ध्यानु रखणो पवंदो आहे। गर्मी में नौ तपा, लू ॾाढो जल्दी शरीर हुनजी चपेट में अची वेंदो आहे। डिहाइड्रेशन सां असांजो शरीर परेशान रहंदो आहे, ऊर्जा जो स्तर ॾाढो घटि थींदो वेंदो आहे, शरीर में ॾाढी कमज़ोरी महसूस थियण लॻी वेंदी आहे। त हिन चपेट खां बचण लाइ पाण खे थोरा थोरा उपाय करणा खपजनि ऐं हिन में पाण खे सूती कपिड़ा पाइणा खपजनि, थोड़ा सा हैवी कपड़ा न पाइणा खपजनि, मिक्स कपड़ा न पाइणा खपजनि। त हिन में थोरो सो ध्यानु रखिजे शरीर जो, छो कि शरीर में पसीने जी वजह खां पंहिंजा रोम छिद्र खुली वेंदा आहिनि ऐं रोम छिद्र खुली वेंदा आहिनि त शरीर में रैशेस अचण जी चांसिस बि ॾाढा वधीक थी वेंदा आहिनि। त हर मौसम हूअं त सुठो आहे, पर हर मौसम में पंहिंजे सिहत खे ध्यान में रखंदे हुए असांखे ध्यानु बि ॾियणो खपे कि असांखे छा पाइणो आहे ऐं छा खाइणो आहे। त तान्या जी, हाणे मां तव्हां खां इहो बि ॼाणणु चाहींदसि कि गर्मीअ जे मौसम में ख़ासि करे प्रकृतिअ जो असांजे जीवन ते कहिड़ो असरु पवंदो आहे ऐं प्रकृति जो छा योगदान आहे। प्रकृति जो असांजे जीवन में ॾाढो योगदान आहे। अगरि प्रकृति, हाँ जीअं असां ॾिसूं, सभिनि खां वधीक प्रकृति असांखे गर्मियुनि में छा थी ॾे? सभिनि खां वधीक प्रकृति गर्मियुनि में असांखे ॾे थी समय। छो कि ॾींहुं वॾो थो थी वञे। हाँ, ॾींहुं वॾो थी वियो त मतिलबु तव्हांखे थोरो सो ॾींहुं वॾो थी वियो त हाणे तव्हांखे समय मिली वियो त हिन समय खे तव्हां पंहिंजी सेहत खे सुठो ठाहिण में कढो। धीरे धीरे सैर करणु वञो, लंबी सैर ते निकिरी वञो, तैराकी कयो, साइकिल हलायो, धीरे धीरे कुझु व्यायाम कयो, योग कयो ऐं पार्क में वञो, गार्डन में वञो, प्रकृति सां जुड़ण जी कोशिश कयो। सर्दी में त पाण ॿाहिरि नथा निकिरी सघूं, न थधि आहे न कुहरो आहे, नथा निकिरी सघूं, पर गर्मी में त तव्हां जेतिरो वधीक तव्हां प्रकृति सां जुड़ी था सघो ओतिरो जुड़ो। उगाड़ा पेर था घास में हलो, उहो तव्हांजी अखियुनि लाइ सुठो आहे। त इहे ॾाढा तरीक़ा आहिनि पाण खे स्वस्थ रखण लाइ। त धीरे धीरे हिकु तरीक़ो ई न, मां तव्हांखे ॾाढा तरीक़ा अॻियां ॿुधाईंदमि कि तव्हां ईअं करे तव्हां स्वस्थ रही था सघो। योग सभिनि खां कारगर आहे कि तव्हां गार्डन में वियो, योग कयो, योगिक क्रियाऊं कयो, साह खणो, साह छॾो। ॿियो न त आसमान खे ॾिसो, आसमान खे ॾिसंदे ई तव्हांखे लॻंदो सॼी ख़ुशियूं तव्हां वटि ई आहिनि, तव्हांखे सुठी सेहत मिली आहे। त इहे सभिनि खां वॾो प्रकृति जो वरदान आहे।
सुठो तव्हां ॿुधायो कि गर्मीअ जे मौसम में प्रकृति असांखे घणेई सुठो वरदान ॾेई रही आहे। वॾे में वॾो त इहो वरदान आहे कि असांखे ॾींहुं वॾो आहे, घणेई कुझु करण लाइ आहे, पर हुनजो हिकिड़ो दाइरो हूंदो आहे कि कंहिं वक़्तु असां कयूं ऐं कंहिं वक़्तु न करणु खपे। जीअं सुबुह असां गार्डन में वञूं था, वॉक कयूं था, सुठी ऑक्सीजन वठी था अचूं, त हिन जो लुत्फ़ असां गर्मीअ जे मौसम में ई वठी था सघूं। हाणे तव्हां जी असांखे इहो ॿुधायो कि जीअं गर्मीअ जे मौसम में खान पान जो बि असांखे वधीक ध्यानु ॾियणो खपे ऐं उनजी जेका टाइमिंग हूंदी आहे उनजो बि ध्यानु ॾियणु खपे। त असांखे कहिड़ो रूटीन फॉलो करणु खपे खाइण पीअण जो ऐं कंहिं वक़्तु असांखे पंहिंजो ई खाधो खाइणु खपे? गर्मी में अगर रूटीन ॾिठो वञे त प्रकृति हिकु वरदान आहे असांजे जीवन में, त ये सेहत भी हिकु वरदान आहे। त हिन सेहत जो ध्यानु रखण बि तव्हांजी जिम्मेदारी आहे। हाणे गर्मी में ॾिठो वञे त अलॻि अलॻि फल ईंदा आहिनि, अलॻि अलॻि रंगनि जा ईंदा आहिनि, त हर रंग असांजे शरीर में ज़रूरी आहे। जीअं प्रोटीन शरीर में अलॻि कमु कंदो आहे, कैल्शियम अलॻि कमु कंदो आहे, त हर तरीक़े सां शरीर में सभु शयूं वञणु ज़रूरी आहिनि। मल्टीविटामिन हुजणा खपजनि, हर प्रोटीन शरीर में पवणो खपजे, त हर फल पंहिंजो अलॻि रिज़ल्ट ॾींदो आहे, हर रंग पंहिंजो अलॻि रिज़ल्ट ॾींदो आहे। मिलेट्स खाओ, मूंग खाओ, कारा चणा खाओ, ऐं फलनि में ॾिठो वञे त अञा तरबूज आहे, नींबू आहे, गिदरा आहिनि, अंब या अंब पिया अचनि, अंबड़ियूं पिया अचनि, तव्हां कैरी पनो ठाहे करे पीओ, जामुन पिया अचनि ऐं आलू बुखारा पिया अचनि। सभु पंहिंजे शरीर में ॾाढो वॾो रोल प्ले कंदा आहिनि सेहत जो। जामुन ऐं आलू बुखारा जीअं खाओ त विटामिन सी जो कमु कंदा आहिनि, ऐं नींबू पानी पीओ, पुदीना जो सेवन वधीक कयो, ऐं ॾिठो वञे त न थधी थधी शयूं खाओ। पाणी जो सेवन जीअं तव्हां वधायो था, ॾही जो सेवन वधायो। हाणे तव्हां ॾिठो वञे त हाणे निकिरूं था घरां, चांहि पी करे था निकिरूं, त चांहि छो था पी निकिरो, त छाछ पी करे निकिरो, छाछ राबड़ी पी करे निकिरो, ॾाढा ऑप्शन आहिनि पाण वटि। पाणी जो इंटेक वधाइणो, पाणी केतिरो पीअंदा था? पाणी नथा पी सघो त कीअं न कीअं कहिड़े न कहिड़े रूप में पाणी, कैरी जी छाछ जे रूप में, नींबू पानी जे रूप में, जूस जे रूप में तव्हां पाणी जो इंटेक वधायो। भले तव्हां रोटी घटि खाओ, कोई दिक़त कान्हे, पर पाणी तव्हांजे शरीर में भरपूर मात्रा में हुजणो खपजे, जेका तव्हांजी बॉडी डिहाइड्रेट न थी सघे। सुठो तव्हां ॿुधायो कि पाणीअ जी कमी असांजी बॉडी खे न थियणु खपे ऐं पाणी पीअण जा अलॻि अलॻि तरीक़ा आहिनि। पर तव्हांजे हिते पाणी तव्हां चयो कि पीआरणु खपे पंहिंजे शरीर खे, त पाणी पीअणु वधीक बि हिकु त हुनजी बि टाइमिंग हूंदी आहे कि केॾी महिल पाणी असां ॿुधो आहे कि ज़हर जो कमु बि कंदो आहे अगरि असां हुनखे ग़लति वक़्त ते पियूं था, त उहो असांखे ॿुधायो कि उहो कीअं आहे? जी बिल्कुलु, हर शइ जा फ़ाइदा आहिनि त नुक़सान बि आहिनि। सभु शयुनि जो समय हिन ईश्वर, हिन प्रकृति निर्धारित करे रखियो आहे। जीअं पाणी आहे, पाणी ईअं त चऊं था अमृत जो कमु करे थो। हाणे सुबुह जो तव्हां ख़ाली पेट पाणी पीओ, त पाणी जेतिरो पी था सघो ओतिरो पीओ, पर माण्हू पाणी पीअंदा ई कान्हनि। पाणी चवनि था पाणी जी प्यास ई नथी लॻे, सुबुह जो पाणी पीऊं था त उल्टी जहिड़ो थो मन थी वञे, ऐं राति जो रोटी खाई करे जॾहिं पाणी पीअंदा न, असांजो पेट भरिजी थो वञे, असांजो पेट भरिजी थो वञे, त तव्हां छो पाणी पीओ था इहो सोचो, ऐं ग़लति टाइम ते छो था पाणी पीओ। पाणी पीअण जो सही समय थींदो आहे सुबुह जो उथी करे तव्हां 2 गिलास गुनगुनो पाणी पीओ। उन खां पोइ तव्हां जॾहिं रोटी खाओ पिया ॾींहं जी, उन खां कलाक पहिरीं तव्हां पाणी पीओ। रोटी खाइण खां अधु कलाक पोइ पाणी पीओ। शाम जो जॾहिं तव्हां डिनर पिया वठो, राति जी रोटी पिया खाओ, त हुन खां अधु कलाक पहिरीं पाणी वठो, हुन खां कलाक पोइ पाणी वठो, ऐं राति जो सुम्हंदे टाइम त 2 गिलास गुनगुनो पाणी पी करे सुम्हो, त तव्हांजी बॉडी डिटॉक्स थींदी, सॼा टॉक्सिन्स यूरिन जे थ्रू ॿाहिरि निकिरी वेंदा ऐं तव्हांजी बॉडी स्वस्थ रहंदी। रोटी खां पोइ अगरि पाण पाणी था पीऊं त छा थो थिए, उहो पंहिंजे लाइ ज़हर जो कमु करे थो। त मन में अचे थो न छो पाणी त चवनि था कि पीअणो खपजे, पर पाणी तव्हां ॾिसो कि तव्हां रोटी था खाओ, तव्हां रोटी में फुल्को पियो हुजे ऐं फुल्के में पाणी विझी करे तव्हां रखी लाहियो, त फुल्के जी हालत ॾिसो तव्हां कीअं थी वञे, न खाई सघंदा हू फुल्को था। त असांजे पेट में जॾहिं भॻवान जठराग्नि विधी आहे असांजे पेट में कि रोटी डाइजेस्ट थी सघे, त हुनखे मथे सिरो पाणी विझी करे हुन जठराग्नि खे बुझाइण जो असांजो कोई हक़ कान्हे। पर अगरि हा वधीक तव्हांखे लॻे थो पाणी पीऊं त रुगो चपा आला कयो, बसि। पाणी तव्हांखे पोइ ई पीअणो खपजे, न त तव्हांजे शरीर में अपच ऐं न डाइजेशन ख़राब थो थी वञे। इनजी रोटी पई थी हुजे पेट में, हू डाइजेस्ट ई कान थींदी, छो कि तव्हां हुन अग्नि खे शांत करे लाथो, त धीरे धीरे अल्सर, किनी बीमारियूं तव्हांजे पेट में थियण लॻी वेंदियूं आहिनि।
त ही त थी वियो कि पाणीअ खे कंहिं क़ाइदे सां असां पियूं। त जेको अन्न पाण खाऊं था, सलाद खाऊं था, फ्रूट खाऊं था, त उनखे खाइण जो बि कहिड़ो असांखे रूटीन फॉलो करणु खपे। जीअं कि नेरनि मंझंदि राति असां कंदा ई आहियूं, त उहो कंहिं महिल करणु खपे, ऐं फ्रूट खाइण लाइ बि कहिड़ो क़ाइदो हुजणु खपे। जी दीदी, ॾाढो सवाल सुठो पुछो। मूंखे लॻो कि इहा ॻाल्हि सभिनि खे पतो हुजणी खपिजे। माण्हू चवंदा आहिनि न, ही खाइणो खपिजे, ही खाइणो खपिजे, ही खाइणो खपिजे, पर ही छो खाइणो खपिजे ऐं कहिड़े समय ते खाइणो खपिजे, ही ॾाढो इम्पोर्टेंट आहे असां लाइ ॼाण। पर जीअं हाणे माण्हू खटा फल खाईंदा आहिनि शाम जो, खटा फल शाम जो हमेशा एसिड क्रिएट कंदा आहिनि। तव्हां सुबुह जो 11 बजे 12 बजे खां पहिरीं फलनि जो सेवन कयो। तव्हां प्राकृतिक शयूं जीअं प्राकृतिक फल आहिनि तव्हां पंहिंजे नाश्ते में अपनायो। जामुन आहिनि, आलू बुखारा आहिनि, अंब पिया अचनि, गिदरा आहिनि, छायूं आहिनि, तव्हां हू खाओ। उन खां पोइ बि तव्हांजी बुख शांति नथी थिए त तव्हां मिलेट्स खाओ, थोरो सो स्प्राउट्स खाओ ऐं 2 केला खाओ। तव्हांजी मां चवां थी कि तव्हांखे अहसास ई कान थींदव कि तव्हांखे बुख लॻे बि पई। ऐं 12 लॻे तक तव्हां अचो, 12 लॻे खां पोइ तव्हां हिकु गिलास नारियल पानी पीओ, नारियल पानी खां पोइ तव्हां सलाद खाओ, सलाद खां पोइ तव्हां रोटी खाओ, हिकु गिलास छाछ पीओ। पर छाछ जो बि हिकु नियम अथव, छाछ बि रोटी खां 15-20 मिंट पहिरीं पीजे, छो जी छाछ बि त पाणी जो कमु करे थी न। या मां तव्हांखे छा ॿुधायां कि रोटी खाइण खां पोइ अगरि पाण पाणी था पियूं त पंहिंजी जठराग्नि शांत थी वेंदी आहे। लेकिन कई माण्हू रोटी सां गॾु ई छाछ पीअंदा आहिनि। छाछ बिल्कुलु रोटी सां गॾु न पीजे, छो जी तव्हां पहिरीं पीओ। कि उन सां छा थींदो कि तव्हां पहिरीं छाछ पीअंदा त हिकु तव्हांजो रोटी जो इंटेक घटि थी वेंदो, तव्हां रोटी थोरी सी घटि खाईंदा, उहो सुठो। ऐं छाछ पीअण खां तव्हांजो डाइजेशन बि सुठो थींदो, इन करे छाछ हमेशा पोइ पीअणी खपजे। त तव्हांजे जी हाणे असांखे इहो बि ॿुधायो कि घणेई माण्हुनि खे असां ॾिठो आहे कि गर्मीअ जे मौसम में घणेई तरीक़े जूं बीमारियूं थींदियूं आहिनि, त रोग प्रतिरोधक क्षमता जेका असांजे शरीर जी हूंदी आहे उनखे असां कीअं वधायूं? गर्मी जे टाइम ते इहा रोग प्रतिरोधक क्षमता ॾाढी घटि थी वेंदी आहे, छो जी असांजी ऊर्जा जो स्तर ई ॾाढो घटि थी वेंदो आहे। जेतिरो पसीनो निकिरंदो ओतिरी ऊर्जा डाउन थी वेंदी आहे, थक जल्दी थी वेंदो आहे। जीअं सर्दियुनि में कमु कयूं पिया पतो ई नथो पए, ॾींहं में न सुम्हूं पतो ई नथो पए, राति जो सुम्हूं पतो ई नथो पए। पर गर्मी में इहे थो थिए बसि हिकु त एसी असां हलायूं था त शरीर में पाणी जी कमी थी वञे। उन खां पोइ पाण ॿाहिरि निकिरूं था त गर्मी, वरी एसी, वरी थधि, वरी गरम, उनजी शिकायत थी रहे। हिन वजह खां ठंड गरम थी थो वञे। रोग प्रतिरोधक क्षमता जंहिंजी घटि थींदी आहे त हुनखे कफ एंड कोल्ड जल्दी थी वेंदो आहे ऐं स्ट्रोक जो प्रॉब्लम बि ॾाढा वधीक थियण लॻी वेंदा आहिनि। हिन में तव्हांजी अगरि इम्यूनिटी स्टेमिना सुठो थियो त तव्हांखे हिन बीमारियुनि जो सामनो न करणो पवंदो। जीअं कंहिंखे थोरे से मतिलबु वेदर चेंज थींदो आहे, मौसम बदिलंदे ई जुकाम जी प्रॉब्लम थी वेंदी आहे। पाण खे रोग प्रतिरोधक क्षमता खे वधाइण लाइ पाण खे योग खे अपनाइणो खपिजे। योग में असांखे यौगिक क्रियाऊं आहिनि, सांस जी क्रियाऊं आहिनि, प्राणायाम आहिनि, ऐं थोरा आसन आहिनि, सूर्य नमस्कार आहे, हिननि खे अपनाइणो खपिजे ऐं सांस सां गॾु हिन क्रियाऊं खे करणो खपिजे। ही ॾाढी कारगर सिद्ध थींदियूं आहिनि। पर पाण सोचूं कि सिर्फ़ु थोरे टाइम लाइ कयूं, महीने ॿ लाइ कयूं, न, तव्हांखे हिन दिनचर्या खे थोरो टाइम अपनाइणो पवंदो। क्योंकि हिन लाइ हिन प्रकृति खे असां कुझु पे नथा कयूं, प्रकृति असांखे एतिरो कुझु ॾे थी, छा था ॾियूं असां हुनखे? प्रकृति असांखे कुझु नथी घुरे। प्रकृति सिर्फ़ु इहो ई थी चए कि तव्हां मां जॾहिं हेतिरो कुझु ॾियां थी त तव्हां हिन सिहत जो ध्यानु रखो। मौसम जे अनुसार असांखे पंहिंजी सिहत जो ध्यानु रखणु ॾाढो ज़रूरी आहे। मां बि इहो ई चवंदसि कि प्रकृति जीअं तव्हां चयो कि असांखां कुझु वठे कोन थी, उहा त सभु असांखे फ्री में ॾेई रही आहे। उस हुजे, बारिश हुजे, सियारे जी थधी उस, गरम उस बि पाण खे वणंदी आहे, त ही सभु असांखे फ्री में मिली रहियो आहे। त हिनखे असांखे टाइम टू टाइम ग्रहण करणु खपे ऐं सिहतमंद रहणु खपे। गर्मीअ जे मौसम में मां तव्हां खां इहो बि पुछणु चाहींदसि कि पेट जूं बीमारियूं बि घणेई थींदियूं आहिनि, त उहे छो थींदियूं आहिनि ऐं मोटापे जो बि छा कारण उहे ई आहिनि पेट जूं बीमारियूं? हा, ॾाढो सुठो क्वेश्चन कयो दीदीअ कि अॼुकल्ह जे टाइम में सभिनि खे आहे कि डाइटिंग कयूं, ही न खाऊं, पर शरीर लाइ सभु शयूं ॾाढी ज़रूरियूं आहिनि। सप्लीमेंट्स तव्हां वठो था, अगरि कोई शइ खाओ था त हुनमें पर्टिकुलर हिकिड़ो ई सप्लीमेंट ईंदो। जीअं त कैल्शियम पिया खाओ त कैल्शियम ई वेंदव न, हुन सां गॾु जेके ॿियूं शयूं आहिनि हू त कान वेंदियूं। ऐं हिकु जीअं हाणे छाछ जो गिलास आहे, मां हिकु उदाहरण थी ॾियांव, हिकु छाछ जो गिलास आहे, असां पीयूं था,
पाणी जी कमी बि पूरी थिए थी, कैल्शियम जी कमी बि पूरी थिए थी ऐं इहे करे ॾाढी बॉडी डिहाइड्रेट थिए थी, यूरिन जी मतिलबु अञा प्रॉब्लम बि ठीकु थींदी आहे, यूटीआई बि ठीकु थींदा। त अहिड़ी प्रॉब्लम्स आहिनि जेके असांजी काफ़ी तरीक़े सां सही थी वेंदियूं आहिनि। मतिलबु ऐं धीरे धीरे है न असां न सप्लीमेंट जी तरफ़ डाइवर्ट थींदा आहियूं, पर सप्लीमेंट जेतिरो थी सघे त सप्लीमेंट न वठो। प्रकृति हेतिरी नेचर ठाही आहे, एतिरो कुझु ठाहियो आहे असां लाइ, रंग अलॻि अलॻि रंगनि जा फल, त हुननि खे अपनायो। हिन में मोटापे खे अगरि मां ॻाल्हायां, जीअं दीदी मूंखे मोटापे जी ॻाल्हि कई, त मोटापो अॼु ॾाढी वॾी समस्या ठही चुकियो आहे सभिनि लाइ। त मोटापे लाइ असांखे छा कजे? मोटापे लाइ असांखे थोरो सो फास्टिंग कजे। 10 ॾींहंनि में, हफ़्ते में तव्हांखे फास्टिंग करणी खपजे। हिन फास्टिंग में तव्हांखे सिर्फ़ु फल ऐं पाणी जो इंटेक ई करणो आहे। जीअं मशीन खे थोरो सो आराम बि ॾाढो ज़रूरी आहे। हिकु कार थिए थी, असां कार खे सर्विस सेंटर बि छॾूं था न, हुनखे बि त रेस्ट जी ज़रूरत थिए थी न। त उहो ई तरह असांजो शरीर आहे, हुनखे फास्टिंग जी ज़रूरत थींदी आहे। ऐं मोटापे खां जेके बीमारियूं थी थियण लॻी वञनि, त हुन सां असांजो शरीर ॾाढी परेशानियूं फेस कंदो आहे। ॿारनि खे जंक था खारायूं, असां बि जंक था खाऊं, त हू न खाऊं। जंक न खाइजे, मैदो न खाइजे, खंडु न खाइजे, कंहिं बि शइ जी वधीक मात्रा असां शरीर में न हुजणी खपजे। तरियल भुनियल मसाला हिननि खां परहेज कजे। गर्मियुनि में इहे परेशानियूं मोटापे खे वधाईंदियूं त आहिनि, पर गैस्ट्रिक इशूज़ खे बि ॾाढो वधाईंदियूं आहिनि। जॾहिं ही वधीक प्रॉब्लम्स थी वेंदियूं आहिनि असांजे शरीर में, त अपच बि थींदी आहे, ऐं जॾहिं रोटी असांजे शरीर में पेट में पई हूंदी त उहो सड़ंदी, ऐं मोटापो त वधंदो ई वधंदो। कुल मिलाए जेके नेचुरल शयूं आहिनि असांखे उहे ई खाइण खपनि। जंक फूड खे अवॉइड करणो खपे, ऐं जेकी प्रकृति असांखे ॾिनो आहे, जेको बि सीज़न जे अनुसार सलाद, फ्रूट, मिलेट्स, अन्न, उहो असांखे खाइणु खपे ऐं असांखे सिहतमंद रहणु खपे। ताने बि हाणे एॾी सुठियूं ॻाल्हियूं असां बीमारियुनि जूं करे रहिया आहियूं, त मूंखे हिकिड़ी इहा बि ॻाल्हि यादि अचे थी कि जीअं पाण घरां कमु कनि था अॼुकल्ह जा ॿार ऐं चाहे वॾा बि, त उन्हनि खे रीढ़ जी हड्डी जूं समस्याऊं बि घणियूं थी रहियूं आहिनि, त उहे छा आहिनि, उन्हनि जो निवारण कीअं थिए? हा, दीदी ॾाढो सुठो क्वेश्चन कयव। हिन क्वेश्चन में त मां चवणु चाहींदमि वॾनि लाइ बि ऐं ॿारनि लाइ बि, जेके वधीक कमु था कनि। 6 खां 8 कलाक जी ड्यूटी जीअं वॾनि जी थिए थी, उहा ॿारनि जी बि थिए थी। उहे स्कूल मां वेठे पढ़ाई कंदा आहिनि, पर आहे कि हिननि खे थोरे टाइम लाइ ॿाहिरि वठी वेंदा आहिनि, खेलींदा आहिनि, कूदींदा आहिनि, त हुननि खे एतिरो फ़र्क़ु न पवंदो। पर पाण अगरि ॾिठो वञे, वॾा जीअं कंटिन्यू सिटिंग ॾियनि था, हिकु कुर्सी ते वेही करे कमु कनि था, त रीढ़ जी हड्डी ते ॾाढो प्रेशर थो अची वञे, छोकी कोई मूवमेंट नथो थिए, मांसपेशियूं जूं जकड़जी वेंदियूं आहिनि। त इन सां असांजे यूरिनरी पार्ट ते ॾाढो इफेक्ट पवंदो आहे। पेर कई एॾा कलाक असां लटकाए वेंदा आहियूं, त वेरिकोस जी प्रॉब्लम बि थी वञे, पेर में सोल बि अची थी वञे। त असांखे धीरे धीरे कुझु क्रियाऊं आहिनि जेके वेठे वेठे बि असांखे करणियूं खपजनि। शरीर खे थोरो खींचजे, लेफ्ट राइट ट्विस्ट कजे, पुठियां ॾिसण जी कोशिश कजे, अखियूं बंदि करे खोलजनि, आइज़ जी एक्सरसाइज कजे। ॾाढी अहिड़ी क्रियाऊं आहिनि जेके असांखे करणियूं खपजनि। ऐं थोरी थोरी देरि में, अधु कलाक में असांखे मूव करणो खपजे, स्ट्रेचिंग करणी खपजे, मतिलबु कुझु बॉडी खे हलाइबो, तॾहिं असां फिट रही सघंदासीं। ऐं जेके वर्क फ्रॉम होम या कंटिन्यू सिटिंग जो कमु कनि था, त हुननि खे पंहिंजी रीढ़ जो स्पेशली ध्यानु रखणो खपजे। कुझु व्यायाम, कुझु आसन, जीअं भुजंग आसन थी वियो, धनुरासन थी वियो, उत्तान पादासन, संपादासन, हिननि जो ध्यानु रखिजे। ऐं इहे आसन तव्हां रेगुलर वे में अपनायो, त तव्हां धीरे धीरे पंहिंजी स्पाइन खे हेल्दी ठाहे था सघो। सुठो तव्हां ॿुधायो कि असांखे पंहिंजी स्पाइन खे हेल्दी कीअं रखणो आहे, ऐं सॼो जेको दारोमदार हूंदो आहे न, उहो असांजी रीढ़ जी हड्डीअ ते ई हूंदो आहे। जे रीढ़ जी हड्डी स्वस्थ हूंदी आहे त असांखे खाइण बि वणंदो, घुमण बि वणंदो, ऐं गर्मीअ जो आनंद वठण बि वणंदो। ताने जी मां तव्हांखां इहो बि पुछणु चाहींदसि कि आध्यात्मिक ऐं शारीरिक मानसिक तौर असां योग ज़रिए कीअं सेहतमंद रही था सघूं? जीअं दीदी आध्यात्मिक, मानसिक ऐं शारीरिक तरीक़े खे ही योग चइबो आहे। जॾहिं योग में इहे टे स्तर मिली वेंदा आहिनि, त बिल्कुलु योग संपूर्ण थी वेंदो आहे। शारीरिक में ॻाल्हि कयूं त असांजे योग खे शामिल कंदा आहियूं, मतिलबु शरीर जी क्रियाऊं हुजणियूं खपजनि। जीअं योगिक क्रियाऊं थियूं, प्राणायाम थी वियो, आसन थी विया, कुझु वॉक हुजी, कुझु जॉगिंग थी, कुझु डांस थियो, कुझु जुम्बा थियो, जेके अॼुकल्ह जा ॿार करणु था चाहिनि, करणो खपजे।
ऐं शारीरिक क्रियाऊं कंप्लीट थी वियूं। मानसिक जे स्तर ते अगरि असां अचूं था त अगरि शारीरिक कयूं पिया त मानसिक त ॾाढो ज़रूरी आहे, छो जो अॼुकल्ह एंज़ाइटी डिप्रेशन हेतिरो वधी वियो आहे। टेंशन जी वजह खां असांजे शरीर में नई नई बीमारियूं जनम पई वठनि, एसिड क्रिएट थो थी वञे, एसिड सीक्रेशन वधीक थो थी वञे असांजे शरीर में, ऐं उन वजह खां असांजे मथे में सूर, अॼुकल्ह माइग्रेन जी प्रॉब्लम ॾिसो केतिरी वधी वई आहे। अॼु 2-3 घर में माइग्रेन जी प्रॉब्लम लॻी पई आहे। पर ही तव्हां डेली रूटीन फॉलो नथा कयो ऐं नियमित दिनचर्या जी वजह खां ऐं नियमित खान पान जी वजह खां रेस्ट पूरो नथा कयो, उस में वधीक था वञो, इन वजह खां बि माइग्रेन जी प्रॉब्लम्स ॾाढी वधी वेंदियूं आहिनि। ऐं अगरि हास्य रोग, गार्डन में वञो, खिलो ख़ुशि रहो कि तव्हांखे हिन प्रकृति, हिन ईश्वर एतिरो सुठो शरीर ॾिनो आहे, एतिरो सुठो वरदान ॾिनो आहे, त हिनखे हिन सां गॾु ई इंजॉय कयो, पंहिंजी आत्मा सां गॾु हिन सां गॾु ख़ुशि रहो। ऐं आध्यात्म सां जोड़े करे त हिनखे तव्हां ध्यान में सम्मिलित करे था सघो। ध्यान में तव्हां योग निद्रा करे था सघो, मेडिटेशन करे था सघो। ध्यान हिकु ॾाढी सुठी क्रिया आहे तव्हांखे मानसिक, शारीरिक ऐं आध्यात्मिक रूप सां स्वस्थ रखण जी। तने जी हींअर तव्हां योगिक क्रिया जी बि ॻाल्हि कयो पिया, त असांखे गर्मीअ जे मौसम में कहिड़ी योगिक क्रिया करणु खपे, उहो असांखे ॿुधायो। यौगिक क्रियाउनि जी अगरि ॻाल्हि कयूं त पेर खां वठी मथे तक अलॻि अलॻि यौगिक क्रियाऊं थींदियूं आहिनि, जीअं वॾे से वॾो बि करे सघे, बुजुर्ग करे सघे, ॿार बि करे सघे। पर यौगिक क्रियाऊं जीअं थींदियूं आहिनि त अलॻि अलॻि अखियुनि जी थींदियूं आहिनि, बैक जी थींदियूं आहिनि, टंगुनि जी थींदियूं आहिनि, त धीरे धीरे हलाइणो खपे। कॾहिं कंधा घुमाइजनि, कॾहिं गर्दन खे घुमाइजे, कॾहिं प्राणायाम कजे। ऐं प्राणायाम में अगरि मां तव्हांखे ॿुधायां कि शीतली ऐं शीतकारी प्राणायाम, गर्मी जे टाइम ते एॾी गर्मी लॻी पई आहे, एॾी गर्मी जे टाइम ते तव्हांखे शीतली ऐं शीतकारी प्राणायाम जो अभ्यास रोज़ करणो खपे। त उहो कीअं हूंदो आहे, थोरे में असां तव्हां खां पुछणु चाहींदा। मां सभिनि खे ॿुधाइण चाहींदमि कि शीतली ऐं शीतकारी प्राणायाम 2 अहिड़ा प्राणायाम आहिनि जेके शरीर में ठंडक प्रदान कंदा आहिनि, ऐं हिननि खे रुगो गर्मी में ई करणो खपे। जीअं शरीर खे रिलैक्स कजे, पहिरें सांस खे ॿाहिरि छॾिजे, दंदनि जे मथां रखजनि ऐं धीरे धीरे सांस खणिजे। ऐं धीरे धीरे नक सां सांस छॾिजे। इहो प्राणायाम असांखे गर्मी में करणो खपे। हाणे इहो प्राणायाम कंदा त तव्हांखे बिल्कुलु इहो महसूस थींदो कि असांजी ॼिभ ते कंहिं बर्फ़ जो टुकड़ो रखी लाथो हुजे, त तव्हांखे ॾाढी थधक प्रदान थींदी। हाई बीपी में बि हिन प्राणायाम खे करे तव्हां बीपी खे नॉर्मल करे था सघो। तव्हां जी ॾाढे सुठे नमूने असांखे तव्हां गर्मीअ जी योगिक क्रिया करे ॿुधाई। ऐं मां तव्हां खां इहो बि ॼाणणु चाहींदसि कि ही त असां इंसाननि जे लाइ ॻाल्हि ॿोल कईसीं, अॼु बेजुबान पक्षी आहिनि, उन्हनि खे बि असांजो ई फर्ज़ु आहे कि उन्हनि जे लाइ बि गर्मी लाइ असां कुझु सार संभाल कयूं, उन्हनि जी सिहत जी सार संभाल कयूं, त उहो असांखे छा छा करणु खपे। गर्मी जे टाइम जी ॻाल्हि कयूं त असां एॾी गर्मी में, एतिरे लू में चपेट में अचूं था, ऐं हुनमें ॾिसो तव्हां कि केतिरा पक्षी आहिनि, केतिरा पशु आहिनि वीचारा रोडनि ते ईअं ई था घुमनि, केतिरी सड़कूं केतिरी तपनि थियूं, त असां ॿियो कुझु त नथा करे सघूं। टाइम टू टाइम हुननि खे थोरो, अगरि तव्हांखे ॾिसनि था त रोटी फल ॾियूं, ऐं घर जे ॿाहिरि परिंदा रखूं, पेड़नि ते परिंदा लॻायूं, ऐं आस पास पौधा लॻायो कि उन्हनि खे छां मिले ऐं हू पंहिंजो थधिकार में समय व्यतीत करे सघनि। सुठो आहे, पशु पक्षियुनि जो बि असांखे ध्यानु ॾियणो आहे ऐं पंहिंजो बि ध्यानु ॾियणो आहे। तव्हां जी तमामु सुठे नमूने अॼु असां तव्हां खां इहे चर्चा ॿुधी रहिया आहियूं। हलंदे हलंदे असांजे दर्शकनि खे तव्हां छा संदेश ॾियणु चाहींदा। हलंदे हलंदे मां पंहिंजे दर्शकनि खे इहो ई संदेश ॾियणु चाहींदमि, जीअं पाण हिकु कमायूं था त पंहिंजो सोचूं था कि अञा थोरो थोरो हिसो अवेला सवेला टाइम ते बचाए रखूं, केॾे महिल बि हुनखे कमु अचे उहो। त असांखे जीअं हिकु हिकु रुपयो ॿार खे चऊं था बेटा ही संभाले रख, कॾहिं बि कमु ईंदे तो गुल्लक में रुपयो ॿार संभाले रखंदो आहे, जमा कंदो आहे, त ईअं ई पोइ हिकु टाइम ते उहा सिहत बि संभालजे। जीअं आहे कि असां 24 कलाकनि मां कलाक करे पंहिंजो योग कयूं था, त 24 कलाकनि मां 1 कलाक योग तव्हांजो केतिरो कारगर सिद्ध थींदो, हू तव्हांखे अॻियां हली करे पतो पवंदो। ही सिहत आहे जेको हिकु वरदान आहे, हिकु शरीर आहे जंहिंमें तव्हांखे
बचपन खां वठी बुढ़ापे तक रहणो आहे त हिन जी सुरक्षा जी जिम्मेदारी बि तव्हांजी आहे त हिन जी सार संभाल कजे नियमित रूप सां। सुठो आहे कि पंहिंजे शरीर जी सार संभाल असां नियमित रूप सां कंदासीं। ऐं ॿियो मां बि इहो ई चवंदसि कि अगरि असां पंहिंजे शरीर जी नियमित रूप सां सार संभाल करण जो टाइम न कढंदासीं त असांखे टाइम कढणो पवंदो बीमारियुनि खे ठीकु करण जो ऐं डॉक्टरनि ॾे पंहिंजो वञण जो, चक्कर कटण जो। त असांखे नियमित रूप सां पंहिंजे शरीर जो ध्यानु ॾियणु खपे ऐं हिकु सूफ़ ॾींहं में रोज़ खाइणु खपे ऐं डॉक्टर खां परे थियण जो हिकु इहो कारगर नमूनो आहे। तान्या जी तव्हां हिते आया ऐं असांखे तमामु सुठे नमूने अॼु हिते जानकारी ॾिनव। तव्हां हिते आया, तव्हांजो घणो घणो धन्यवाद। धन्यवाद।